जय झूलेलाल। अॼु असीं हिते एडवांस डिप्लोमा जे पहिरें चैप्टर जी शुरूआत था कयूं, जंहिंजो नालो आहे ख़ुशामद। ख़ुशामद ही चैप्टर परमानंद मेवाराम पारां लिखियल आहे। अचो त ॾिसूं हिन चैप्टर में छा आहे। अॻिले में को गुण ख़्वाह न हुजे त बि पंहिंजे मतिलब कढण लाइ या वटसि सुरखर थियण लाइ मुंहं ते संदसि साख करणु ऐं खेसि पढ़ाइण खे ख़ुशामद थो चइजे। ख़्वाह मतिलबु थींदो आहे ख़ासि। ख़ुशामद मतिलबु थींदो आहे अॻिले माण्हूअ में कोई ख़ासि गुण कान आहे, पर त बि पंहिंजो मतिलबु कढण लाइ घणेई माण्हू अॻिले माण्हूअ जी घणेई तारीफ़ करंदा आहिनि, छो त हू हुन माण्हूअ मां पंहिंजो कमु कढाइण था चाहिनि ऐं तंहिं झूठी तारीफ़ खे, कूड़ी तारीफ़ खे ख़ुशामद चइबो आहे। सुभाविक तौरु साख माण्हूअ खे वणंदड़ आहे। साख मतिलबु थींदो आहे मशहूरी। हर कंहिं माण्हूअ खे मशहूरु हुजणु या पंहिंजी तारीफ़ ॿुधणु ॾाढो पसंदि हूंदो आहे। पंहिंजी साराह ॿुधी पियो टिड़ंदो। के ख़ुशि-पढणा त साख लाइ मरंदा आहिनि। पंहिंजे नाले कढण काण हॾ जो घासो बि सहंदा। हॾ जो घासो मतिलबु पंहिंजो नुक़सानु बि सहंदा। उन्हनि जो नालो थियनि तंहिं करे हू पंहिंजे जेब मां बि ख़र्च करंदा। अहिड़नि लाइ चङो चयो वियो आहे त हठ खुटाए थी साख कढणी, मतिलबु पंहिंजो नुक़सानु करे बि, पंहिंजा हॾ ॾेई करे बि साख कढणी। मूरख जे ख़ुशामद ते भंभुलिजण खां सियाणे जी टोक भली। कहिड़े अहिड़े माण्हूअ खां जंहिंजो असां में कमु आहे या जेको पाण हुन शइ खे न ॼाणींदो आहे, अहिड़े माण्हूअ जी कूड़ी तारीफ़ में ख़ुशि थियण खां कोई सियाणो माण्हू, कोई होशियारु माण्हूअ जी टोक भली, कोई का असांजे कम में ग़लती कढे त उहा ख़ुशामद खां ज़्यादा सुठी आहे। मुंहं ते साख करण वारा जेके असांजे मशहूरी करंदा आहिनि, असांजे सामने असांजी कूड़ी तारीफ़ करंदा आहिनि, उहे जेके हूंदा आहिनि हू अक्सर मतलबी हूंदा आहिनि। उन्हनि जो कोई कमु असां में फाथल हूंदो आहे, फ़रेबी हूंदा आहिनि या मुफ़तख़ोर हूंदा आहिनि, यानी कि धोखेबाज़ हूंदा आहिनि। मुंहं ते सभु साखूं कंदा। सभु कोई असांजे सामने असांजी तारीफ़ करंदो आहे ऐं वरी पीछा वञी अपशब्द ॻाल्हाईंदो आहे। नॉर्मली हीअं ई हूंदो आहे, पर कई बार सामने वारो सच बि ॻाल्हाईंदो आहे, पर कई बार कूड़ बि ॻाल्हाईंदो आहे। चए तो जहिड़ो सखी ऐं बख़्तावर को विरलो हूंदो। बख़्तावर मतिलबु थींदो आहे भाॻनि वारो। ईअं चई चने जे झाड़ ते चढ़ाइण अहिड़ी हरकतूं करंदा आहिनि, पर उहे साॻिया लुंडा ख़ुशामदड़िया कम लथे खेसि निहारींदा बि कोन, ऐं जे मतिलबु हासिलु न थियुनि त परपुट गिलाउ कंदा ऐं बदशत ॻाल्हाइण में देरि न कंदा। जेके असांजे सामने असांजी कूड़ी तारीफ़ करंदा आहिनि ऐं असीं हुननि जो कमु करे छॾियो त उहे असांखे सुञाणंदा बि कोन्हनि। इहे घणेई बार असां पंहिंजी ज़िंदगीअ में बि ॾिसंदा आहियूं कि कीअं असांजे आगे पीछे घुमंदा आहिनि ऐं पोइ वरी जेॾी महिल हुननि जो कमु थी वेंदो आहे त ईअं बिहेव करंदा आहिनि ॼण त असांखे सुञाणंदा ई कान्हनि। त हू ई चयल आहे कि कमु लथे खेसि निहारींदा बि कोन। ऐं अगरि असीं हुननि जो कमु नथा कयूं त ॿिए वटि वञी करे छा चईंदा, फलाणी त मन हीअं आहे, कमु ई कोन करे ॾिनई, या कहिड़े कम जी न आहे। अहिड़ी शयूं वञी करे बदशत ॻाल्हाइण जा कम कंदा आहिनि। लूमड़ ऐं कांव वारी आखाणी न विसारिजे। जो कांव लूमड़ जे ओभारण ते सुधी कढी ॾिनी हुई, पर साॻियो जीअं कंहिं नूट खे अमीरनि पीए पढ़ायो त उन्हीअ सियाणे बादशाह उटलो खेनि झिणकियो। झिणकियो मतिलबु थींदो आहे चिलाइणो। दुनिया में जे कमीणा ख़ुशामदड़िया घणा आहिनि त कूड़ीअ ख़ुशामद जे बुखियनि जी बि कमी कान्हे। कई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि कि भले कूड़ी हुजे पर मुंहिंजी तारीफ़ हुजे, उन में बि उहे ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि। ख़सूसा जिन खे का इख़्तियारी या उहिदो आहे
या पैसो झझो अथनि ऐं हथ छूट अथनि। घणेई माण्हू कोई उहिदे वारे माण्हू खे, जीअं कोई नेता आहे या कोई पैसे वारो माण्हू आहे जंहिंजा हथ ॾाढा खुलियल आहिनि, सभिनि जे मथां ख़र्चु कंदो आहे, अहिड़नि माण्हुनि जी घणेई माण्हू ख़ुशामद करंदा आहिनि ऐं तंहिंजे अॻिते पीछे घुमंदा आहिनि। मुंहं ते ख़ुशामद करण मां घणियूं ख़राबियूं थियूं जाॻनि। हिकिड़ो त ख़ुशामद कंदड़ अंदरी ॿाहिरी करणु सिखंदो, जंहिं लाइ शाइर कीन चयो आहे, ॿाहिरां ज़ेब ज़बान में दिलि में हचारो। असीं घणेई बार ॿुधंदा आहियूं मिठी छुरी, चया विया मिठी छुरी आहे, मन में ॿियो कुझु अथसि ऐं ॿाहिरि ॿियो कुझु था ॻाल्हाइनि। अहिड़नि जे लाइ चयो वियो आहे ॿाहिरां ज़ेब ज़बान में दिलि में हचारो। ॿियो त जंहिंजी ख़ुशामद थींदी सो दुनिया पाणियूं वियो, मंझसि जेके अवगुण ऐं बदख़सलतियूं हूंदियूं से छॾण त छॾण जे माॻ उटलो उन्हनि में वेंदो पको थींदो। घणेई बार ॿारनि सां इहो ई थींदो आहे। असां चवंदा आहियूं नंढो आहे सिखी वेंदो, तंहिं करे असां हुनखे सुधारींदा न आहियूं, उन्हनि जी ग़लतियुनि खे असीं सुधारींदा न आहियूं। इन जे करे उहो ॿारु उन शइ में अञा पको थींदो वेंदो आहे, बजाए उनखे ठीकु करण जे, उन ग़लतीअ खे सुधारण जे, उहो हुन शइ में अञा पको थींदो वेंदो आहे। तारीख़ मां केतिरा मिसाल मिलनि था त हाकिम मतिलबु थींदो आहे राज़ा। हाकिम ज़ुल्मी या बदकार हूंदा हुआ ऐं सलाहकार ऐं वज़ीर मिलंदा हुअनि लिली छुपी कंदड़ त मुल्क में अंधेर भरी वेंदो हो। दुनिया में सच चई ॾींदड़ थोड़ा लभंदा। इहे असीं हाणे बि ॾिसंदा आहियूं कि हर कोई पंहिंजो मतिलबु करण जे लाइ तारीफ़ कंदो, पर कुझु रिश्तेदार, कुझु माइट, कुझु घरवारा, कुझु दोस्त अहिड़ा हूंदा जेके हर शइ में असांजी ग़लतियूं असांखे बारीकी सां ॾिसी करे ॿुधाईंदा, पर दुनिया में अहिड़ा सच ॻाल्हाइण वारा माण्हू ॾाढा थोड़ा लंभदा आहिनि, ॾाढा घटि आहिनि। ख़ुशामद जी गिला करण मां इहो मतिलबु न आहे त कंहिं शख़्स में चङा गुण ऐं ख़सलतियूं हुजनि त संदसि दिलि वठण ऐं खेसि हिमथाइण लाइ संदसि साराह न कजे। ख़ुशामद जी गिला करण सां इहो मतिलबु बिल्कुलु बि नाहे त सामने वारे में अगरि कोई ख़ासियत आहे तॾहिं बि असां हुनजी तारीफ़ नथा कयूं। ईअं न हुजणु खपे। अगरि कोई हुन तारीफ़ जे लाइक़ु आहे त असांखे हुनजी तारीफ़, हुनजे कम जी तारीफ़ करणु खपे। साराह करणु त वाजिबु आहे, पर तजवीज़ सां। तजवीज़ मतिलबु थींदो आहे सही तरीक़े सां। तारीफ़ सभिनि जी कयो, पर हिकु सही तरीक़े सां, जीअं मंझसि हठ न जाॻे ऐं आफ़िरजी न वञे। ॿियो त घणा माइट ॿार खे चतुराईअ जो को जवाबु ॾींदे या अकुल जी ॻाल्हि कंदे ॿुधंदा आहिनि त ॿियनि जे रूबरू संदसि मुंहं ते खेसि साराहींदा आहिनि, यानी तारीफ़ कंदा आहिनि। इन्हीअ करे ॿारनि में नंढे ई हठ ऐं अभिमान जो ॿिज पवे थो। तारीफ़, अगरि कोई हुन तारीफ़ जे लाइक़ु आहे त हुन माण्हूअ जी तारीफ़ करणु खपे, पर अहिड़े तरीक़े सां हुन माण्हूअ जी तारीफ़ कजे त हुन माण्हू खे उन शइ जो अभिमान न अचे। ॿारनि जी तारीफ़ त अञा ज़्यादा सोचे सम्झे करे करणु खपे ताकी हुननि खे उन शइ जो अभिमान न अचे। हिन सां गॾु असांजो पहिरियों चैप्टर ख़ुशामद ख़तम थो थिए ऐं इन खां पोइ इन में कुझु चूंड लफ़्ज़ ॾिनल आहिनि तव्हांजी बुक में, ऐं तंहिंखां पोइ ॾिनल आहे एक्सरसाइज़।